أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد أرسلنا موسى بآياتنا وسلطان مبين إلى فرعون وهامان وقارون فقالوا ساحر كذاب فلما جاءهم بالحق من عندنا قالوا اقتلوا أبناء الذين آمنوا معه واستحيوا نساءهم وما كيد الكافرين إلا في ضلال وقال فرعون ذروني أقتل موسى وليدع ربه إني أخاف أن يبدل دينكم أو أن يظهر في الأرض الفساد وقال موسى إني عذت بربي وربكم من كل متكبر لا يؤمن بيوم الحساب ऐं बेशक असां मूसा खे पंहिंजे निशानियुनि सां ऐं खुलियल दलील सां यानी खुलियल दलील ॾेई करे फ़िरऔन हामान ऐं कारून ॾे मोकिलियो। पोइ उन्हनि चयो त हीउ हिकु कूड़ो जादूगर आहे। पोइ जॾहिं उन्हनि वटि उहो हक़ु खणी आयो जेको असांजे तरफ़ां हो त उन्हनि चयो त उन्हनि जे पुटनि खे क़तलु करियो जेके हिन सां ईमान आंदो, जिन हिन सां गॾु ईमान आंदो उन्हनि जे पुटनि खे क़तलु करियो ऐं उन्हनि जे औरतुनि खे जीअरो रखो। वमा कैदुल काफ़िरीन इल्ला फ़ी ज़लाल ऐं काफ़रनि जी तदबीर ऐं काफ़रनि जी चाल हमेशा ग़लती में हूंदी है। वक़ाल फ़िरऔन ज़रूनी ऐं फ़िरऔन चयो त मूंखे छॾियो त आउं मूसा खे क़तलु करियां, भले पंहिंजे रब खे पुकारे। मूंखे डपु आहे त तव्हांजे दीन खे बदिले छॾींदो या मुल्क में फ़साद ज़ाहिर कंदो। मूसा अलैहिस्सलाम चयो त इन्नी उज़्तु बिरब्बी व रब्बिकुम मिन कुल्लि मुतकब्बिरिन ला युमिनु बियौमिल हिसाब। आउं हर अहिड़े मुतकब्बिर खां, तकब्बुर करण वारे खां जेको हिसाब जे ॾींहं खे नथो मञे, उन ज़ात जी पनाह में थो अचां जेको मुंहिंजो परवरदिगार आहे ऐं तव्हांजो परवरदिगार आहे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र फ़रमायो, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे काफ़िरनि जे तरफ़ां जेके तकलीफ़ूं पहुचंदियूं हुयूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे जेका दावत ॾींदा हुआ उन में हू जेके ऊंधा सूंधा जवाब ॾींदा हुआ ऐं जेके तकलीफ़ूं पहुचाईंदा हुआ उन में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबियत खे, दिलि मुबारक खे ॾाढो रंज थींदो। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली ॾियण जे लाइ हीअ किस्सा ज़िक्र फ़रमाया त असां मूसा अलैहिस्सलाम खे आयतूं ॾिनियूं यानी अहकामात ॾिना ऐं खुलियल दलील ॾिनूं। खुलियल दलील जो मतिलबु छा आहे? मौजिज़ा। इहे ॾेई करे असां उन्हनि खे मोकिलियो फ़िरऔन, हामान ऐं कारून वटि। त उन्हनि मां बाज़ चयो त हीउ कूड़ो ऐं जादूगर आहे। जादूगर चयो मौजिज़े जे करे, जेको मौजिज़ो ॾेखारे पियो हक़ीक़त में मौजिज़ो कोन्हे, नऊज़ बिल्लाह, बल्कि हिकिड़ो जादू आहे। ऐं कूड़ो चयो इन नबूअत जे दावे में त हीउ चवे थो त आउं अल्लाह जो नबी आहियां ऐं हीउ चवे थो त हीउ अल्लाह ताला मूंखे अहकामात ॾिना आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि में ई कूड़ो आहे, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। कारून जे बारे में, असल में कारून जे बारे में इहा ॻाल्हि आहे त इहो बनी इसराईल मां हो ऐं बनी इसराईल त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आंदो, पर हीउ जेको हो सो मुनाफ़िक़ हो।
उन करे ज़ाहिर कंदो हो ईमान, पर हक़ीक़त में ईमान कोन हो। उन करे सभिनी इहा ॻाल्हि कई। या पोइ इन मां मुराद आहे फ़क़ालू साहिर, इहो जेको जुमिलो साहिरुन कज़्ज़ाब आहे उहो इन्हनि मां बाज़ चयो। मसलन फ़िरौन ऐं हामान उन जो वज़ीर हो फ़िरौन जो। पोइ अलाह ताला फ़रमायो त जॾहिं इन्हनि वटि मूसा अलैहिस्सलाम उहो हक़ु खणी वियो जेको असांजे तरफ़ां हो। नबी हमेशह पंहिंजी ॻाल्हि कोन कंदो आहे, नबी हमेशह अलाह पाक जी ॻाल्हि कंदो आहे। त अलाह पाक फ़रमाए थो त असांजे तरफ़ां हक़ु ॻाल्हि जेका उन्हनि ते नाज़िल थी उहो पैगाम हक़ जो खणी ऐं नबी हुननि ॾे वियो त हुननि छा चयो त हुननि मशवरो ॾिनो फ़िरौन जे माण्हुनि, मशवरो ॾिनो फ़िरौन खे त इन्हनि माण्हुनि जे पुटनि खे क़तलु करियो जेके जिन ईमान आंदो आहे। यानी असल में छा हुजो, हिकिड़ी त दावत हुई फ़िरौन खे ऐं इन्हनि वॾनि वॾनि खे, ऐं ॿी दावत हुई अवाम खे। जेॾीमहिल अवाम खे दावत ॾिनी त केतिरा माण्हू मुस्लमान थी विया। हाणे हिननि खे ख़तरो थियो त जेकॾहिं हिननि जी जमायत वधी वई त पोइ असांजे हुकूमत जो तख़्तो जेको आहे उहो उल्टे छॾींदा, पोइ असांजो ख़ैरु कोन्हे। उन करे हुननि चयो त इन्हनि जे पुटनि खे क़तलु करे छॾियो, छो जो यानी इन्हनि जा हिकिड़ो त इन्हनि जो नसुल ख़तमु थी वञे, ॿियो धीअनि जे मुक़ाबले में पुट जो मारियो वञणु क़तलु थियणु माण्हूअ खे वधीक ॾुखु पहुचाईंदो। इन करे इन्हनि खे ॾुखु पहुचे ताकी हीअ ईमान न आणीनि या ईमान खां बाद अची वञनि। त ऐं उन्हनि जूं जेके छोकिरियूं आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि खे न मारियो, उन्हनि खे जीअरो रखणु ॾियो, छो त असांखे आख़िर पंहिंजनि घरनि में कमकार जे लाइ औरतूं खपनि। त इन्हनि खे ग़ुलाम बनाए, इन्हनि जे मायुनि खे औरतुनि खे ग़ुलाम बनाए इन्हनि खां असां कमु वठंदासीं। वमा कैदुल काफ़िरीन इल्ला फ़ी ज़लाल। हाणे इहा त हुई तदबीर काफ़िरनि जी। अलाह ताला फ़रमाए पियो त काफ़िरनि जो जेका तदबीर आहे, साज़िश आहे न, उहा यानी गुमराहीअ में ई वेंदी आहे, यानी उन जो को मक़सदु कोन निकिरंदो आहे। हाणे काफ़िरनि त इहो ठाहियो त भई किथे असांजी हुकूमत ख़तमु न थिए, इन करे हिननि जा उन्हनि खे क़तलु करियो। अच्छा, क़तल जो जेको हुकुम आहे उहो 2 दफ़ा थियो आहे। हिकिड़ो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी पैदाइश खां पहिरीं जॾहिं कुझु माण्हुनि यानी इहा ॻाल्हि कई फ़िरौन खे, अॻकथी कई, पेशन गोई कई त भई हिकिड़ो बनी इसराइल में हिकिड़ो ॿारु पैदा थींदो जेको तुंहिंजी हुकूमत खे ख़तमु कंदो। पोइ हुननि ऐलान कयो त भई छोकिरनि खे, जेके नवां छोकिरा ॿार पैदा थियनि उन्हनि छोकिरनि खे कुई छॾियो। त उन जे ई नतीजे में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ जेका आहे उहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं पैदा थिया त डप में हुन छा कयो जो हुनखे यानी संदूक में विझी अलाह जे हुकुम सां ऐं उन दरिया में छॾे। वरी अलाह पाक इहा संदूक जंहिंमें हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुआ उनखे आहिस्ता आहिस्ता पहुचायो उन्हनि जे महल ताईं। ऐं पोइ अलाह पाक ॾेखारियो त जंहिंखे क़तलु करणु मक़सूदु हो उन खे उन फ़िरौन जे घर में ई उन जे ज़रिए सां ई पाले ॾेखारियो अलाह पाक। इहो त वाक़ियो सूरह ताहा वग़ैरह में आहे। पर हीउ जेको आहे इहो ॿिए दफ़ा जॾहिं मुस्लमान घणा थियणु लॻा मूसा अलैहिस्सलाम जी दावत ते, तॾहिं बाक़ी इन ॻाल्हि ते फ़िरौन जे इन हुकुम ते इहो नाफ़िज़ थियो या कोन थियो ऐं अमल थियो या कोन थियो, इन जी का सराहत कान थी मिले। ॿिए दफ़ा क़तल जो जेको हुकुम थियो, अलाह ताला फ़रमाए पियो त काफ़िरनि जी जेका तदबीर आहे न उहा मक़सद ताईं कोन थी पहुचे। हीअ जेका काफ़िर हुआ फ़िरौन वारा, इन्हनि जी तदबीर मक़सद ताईं कान पियो थी। हिननि जो मक़सदु हो त असांजी हुकूमत बरक़रार रहे ऐं मूसा अलैहिस्सलाम ऐं उन मञण वारा ख़तमु थी वञनि। पर उबतो कमु थियो जो मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जे मञण वारा ग़ालिब थिया ऐं हिननि खे अलाह ताला जेको थो ॿोड़े ऐं जेको थो पाणीअ में ग़रक़ करे ख़तमु करे छॾियो। नतीजो इहो निकितो। ऐं इहा त हुई ॻाल्हि मूसा अलैहिस्सलाम जे साथियुनि जे औलाद खे ख़तमु करण जी। हाणे वरी इन ई महफ़िल में इहा ॻाल्हि थी त फ़िरौन चयो त माना आउं मूसा अलैहिस्सलाम खे थो क़तलु करियां। पर उनखे छो त फ़िरौन जेॾीमहिल मौजज़ा ॾिठा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा त हुनखे दिलि में अची वियो हो त हीअ सही आहे, दिलि में अची वियो त हीअ वाक़ई पैगम्बर आहे, पर मञे ई कोन थिए। सो उन करे जेको आहे सो फ़िरौन जेॾीमहिल चयो त मूंखे छॾियो त
त आउं मूसा खे क़तलु करियां। छॾे जो मतिलबु छा आहे त इहो ज़ाहिर कयईं त जहिड़ो हिते जा जेके मुंहिंजा मुशीर आहिनि उहे मूंखे रोकीनि पिया, या थी सघे थो उन्हनि रोकियो बि हुजे त भई ईअं हिन खे न क़तलु करायो, थी सघे थो मुल्क में को फ़साद पैदा थी वञे, या माण्हू इहा ॻाल्हि कनि त भई हिकिड़ो बेसरो सामान शख़्स आहे, ग़रीब मिसकीन शख़्स आहे जंहिंजी का ताक़त कान्हे, उन खां बादशाह बि एॾो ढिनो जो उनखे क़तलु कराए छॾियईं। माना इहा असांजी बेइज़ती आहे, इन बेसरो सामान शख़्स खे क़तलु कराइण में असांजी बेइज़ती आहे। माण्हू ॻाल्हियूं कंदा त भई हिननि खे एतिरो डपु थियो अहिड़े माण्हूअ मां जंहिं वटि कुझु कोन्हे, इन खां एतिरो ॾिना थिए, या पोइ वरी इहो असुलु पंहिंजो जेको आहे न डपु लिकाइण जे लाइ, ॻाल्हि लिकाइण जे लाइ त हेसि ताईं हिन क़तलु छो कोन कयो, इहो पंहिंजो जी ॻाल्हि पंहिंजे दरबारनि ते विझाई त इहा ॻाल्हि चई त ज़रूरी मूंखे छॾियो। माना माण्हुनि खे ख़बर पए त हिनखे ही को रोके वेठा हुआ क़तलु करण खां, हालांकि रोकियो कंहिं कोन हो क़तलु करण खां। ऐं पोइ अॻियां चयईं त मूसा अलैहिस्सलाम खे क़तलु करियां, हालांकि पाण बि अंदरां दिलि मां डिनायल हो, पाण हिन जी ज़रूरत कान थिए थी त मूसा अलैहिस्सलाम खे क़तलु करे, छो त हिनखे इहो डपु हो त आहे त हीउ सचो, हाणे जे करे थो हिनखे क़तलु करायां त को आसमानी आफ़त न नाज़िल थिए। अॻियां वरी चयईं त छो वल यदउ रब्बह, वरी पंहिंजी बहादुरी ज़ाहिर करण जे लाइ, हालांकि अंदर मां ढिनो पए पर पंहिंजी बहादुरी ज़ाहिर करण जे लाइ छा थो चए, भले पंहिंजे परवरदिगार खे सॾु करे दुआ करे उन खां छा कंदो, माना पंहिंजी ज़ाहिर में माण्हुनि जे साम्हूं पंहिंजी बहादुरी ज़ाहिर करण लाइ, हालांकि दिलि में ढिनो पए। इन्नी अख़ाफ़ ऐं युबद्दिल दीनकुम, चई त मूंखे डपु आहे त हीउ तव्हांजे दीन खे बदिले छॾींदो या ज़मीन में फ़साद मचाए छॾींदो। पहिरीं सूरत में दीनी नुक़सानु, ॿी सूरत में दुनियावी नुक़सानु तव्हांजो, माना तव्हांजा ॿिन्ही नुक़साननि जो मूंखे ख़तरो आहे, इन करे इन माण्हूअ खे क़तलु कराए छॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ॿुधो त मुंहिंजे क़तल जे बारे में ॻाल्हियूं हलनि पियूं त साम्हूं ॿुधई या माण्हुनि खां कंहिंजे वास्ते सां ॿुधई, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त आऊं हर उन तकबुर करण वारे शख़्स खां, ख़स दिमाग़ तकबुर करण वारो शख़्स जेको आख़िरत जे ॾींहं ते ईमान कोन थो आणे, हिसाब जे ॾींहं ते, इन ई करे त हक़ सां मुक़ाबिलो पियो करे, जेको आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणींदो हक़ सां मुक़ाबिलो कोन कंदो, हीउ तकबुर करण वारो आहे, ऐं यानी आख़िरत जे ॾींहं ते ईमान नथो आणे। अहिड़े मुतकबिर माण्हूअ जे शर खां ऐं पनाह में थो अचां, कंहिंजी पनाह में थो अचां, बिरब्बी व रब्बिकुम, उन ज़ात जे जेको मुंहिंजो बि परवरदिगार आहे ऐं तव्हांजो परवरदिगार यानी अल्लाह पाक, उन जे पनाह में थो अचां। अल्लाह रब्बुल आलमीन पोइ कीअं हिफ़ाज़त फरमाई, ऐं अॻियां अचे थो पूरो अल्लाह ताला इन में हिकिड़ो शख़्स जेको फ़िरौन जे ई ख़ानदान मां हो, उन जे ऐं पंहिंजे ईमान खे लिकाए वेठो हो, इन मौक़े ते जेॾीमहिल ॿुधई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे क़तलु था करणु चाहिनि त पंहिंजो लिकल ईमान हुन ज़ाहिर करे छॾियो। पोइ वॾी हुन तक़रीर कई जेका आईंदे ईंदी। अल्लाह ताला पाण खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन।